मौली धरती मौलिया आकाश। मौली माना प्रफुल्लित। वसंत जो महीनो अची वियो आहे, बसंत ऋतु हली रही आहे, उन जो तव्हां सभिनीनि खे वाधायूं। ही प्राकृतिक घटना, बदलाव, परिवर्तन। मौली धरती मौलिया आकाश। ही धरती प्रफुल्लित थी रही आहे, खुश थी रही आहे, फूलजी रही आहे। आकाश भी प्रफुल्लित थी रहियो आहे ऐं भगत जो हृदय भी प्रफुल्लित थी रहियो आहे जेॾी महिल उनखे सत्संग मिलंदो आहे, जेॾी महिल उनखे भगवान जी का ॻाल्हि ॿुधण लाइ मिलंदी आहे त भगवान जो भगत भी प्रफुल्लित थींदो आहे। प्रफुल्लता माना प्रसन्नता, सुख। पंहिंजे भगवत गीता जे क्रम में भी हली रहियो आहे। सुख 3 प्रकारनि जो थींदो आहे। श्रीमद् भगवत गीता अरिड़हों अध्याय हली रहियो आहे। श्रीमद् भगवत गीता जो 11हों अध्याय सॼी गीता जो सार आहे। जेके माण्हू आया कोन एॾनि ॾींहंनि खां, त उन्हनि खे असां ॿुधायूं थोरो। ही सार आहे 11हों अध्याय, जंहिंमें 3 गुणनि जे ई बारे में आहे। सत्वगुण, रजोगुण ऐं तमो गुण। सुख हर कोई चाहींदो आहे, पर सुख जा घणा प्रकार थींदा आहिनि। सुख जूं घणियूं क्वालिटियूं थींदियूं आहिनि। कहिड़ो सुख टिकाऊ हूंदो आहे, इहा जानकारी हर कंहिंखे कान्हे। बसि भॼण शुरू कंदो आहे, जितां थोरो एहसास थिए कि हिते सुख आहे, बसि माण्हू वठी डुक पाईंदो। थोरी झलक ई किथां मिलेसि कि हिते वञण सां तुंहिंजा दुख दूर थींदई ऐं सभु अच्छा थींदई, वठी डुक पाईंदो माण्हू। त सुखनि जा प्रकार थींदा आहिनि, सुखनि जी क्वालिटी थींदी आहे कि सुख ईंदो पर घणी देर रहंदो, इहो हर कंहिंजो अलॻि अलॻि अथव। कोई सुख क्षणिक हूंदो आहे, कंहिंजी अवधि 1 कलाक हूंदी आहे, कंहिंजी सॼो ॾींहुं हूंदी आहे। हिकु बसंत जो भी सुख आहे। वसंत जे महीने में, वसंत राग में वसंत जी वाणी ॿुधण भी सुख आहे, सात्विक सुख आहे। अहिड़ा अनेक सुख आहिनि। असां मनुष्य चाहियूं था सुख, अहिड़ो सुख मिले जेको शाश्वत हुजे ऐं बिना कुछ ॾिने मिले। असां सुख उहो ई था चाहियूं कि कुछ, छो त अगरि ॾेई करे सुख मिले त पोइ त ग़रीब त सुख पाए ई कोन सघंदो। सुख अहिड़ो जेको बिना पैसनि जे मिले ऐं शाश्वत हुजे, कॾहिं घटिजे न, रस न घटिजे हुनजो, काई कंडीशन भी न हुजे, का शर्त भी न हुजे, त उहो सुख अथव सात्विक सुख। ऐं उहो अथव सत्संग में। उहो शाश्वत सुख तव्हांखे शुरूअ में शायदि सुख न भी लॻे। नए सत्संगीअ खे सत्संग में कोई सुख नज़र न ईंदो आहे।
पर भगवान कृष्ण चए थो अभ्यास करण सां अगर माण्हू ईंदो रहे सत्संग में ईंदो रहे त अभ्यास कंदे कंदे उहो ई जेको हुनखे पहिरीं विष जे समान पियो लॻे सुख उहो ई अमृत जे समान थी वेंदो। या निशानी आहे सात्विक सुख जी। पहिरियों त नीरस लॻे, फिको फिको लॻे, कड़ो लॻे, सुठो न लॻे, पर अगर कोई उनखे बर्दाश्त करे वञे, कोई नओ माण्हू सत्संग में ईंदो आहे न त उन जूं धारणाऊं टुटंदियूं आहिनि, उनजो अहंकार टुटंदो आहे, उन जेके मिट माइट दोस्त यार जी भी कुछ पोल खुलंदी आहे त इनखे ज़हर लॻंदो आहे सत्संग। नए माण्हूअ खे लॻंदो आहे कि ही छा आहे, पोइ या त उते स्टॉप करे छॾींदो आहे, हली वेंदो आहे वापस, त परीक्षा थी वेंदी आहे। पर अगर टिकंदो, अभ्यास कंदो, इन ज़हर खे चखण जो अभ्यास कंदो त इहो ई अभ्यास, इहो ई सत्संग उन लाइ अमृत ठही वेंदो। इहो आहे अमृत ई शाश्वत सुख, वास्तविक सुख, सात्विक सुख। ॿियो सुख आहे राजसी सुख। उहो कहिड़ो थींदो आहे? अचो उहो पाण श्रवण कयूं। 38 नंबर श्लोक। विषयेन्द्रिय संयोगात् यत्तत् अग्रे अमृतोपमम् परिणामे विषम् इव तत् सुखम् राजसम् स्मृतम्। राजस सुख उहो आहे, कृष्ण भगवान तो चए, जेको इंद्रियुनि ऐं विषय जे संयोग सां थींदो आहे। असांजूं इंद्रियूं आहिनि अखियूं, कन, ज़बान, हीअ त्वचा, नासिका ऐं कन। त रस भी 5 आहिनि। रूप ॾिसण में रस त आहे, स्पर्श रस ईंदो आहे स्पर्श में, कननि सां शब्द ॿुधण में भी रस ईंदो आहे, ऐं गंध भी, खुशबू भी रस आहे। ज़बान जा जेके भी भोजन आहिनि इहे भी रस आहिनि। त 5 इंद्रियूं, 5 विषय, 5 रस ऐं उन्हनि जा 5 विषय। कृष्ण भगवान राजसी सुख जी व्याख्या कंदे चए थो, जॾहिं इंद्री विषय सां अटैच थी वञे, संयोग करे, सुख प्राप्त करे, तो राजसी सुख। इंद्रियूं विषयनि सां अटैच थी करे रस माणनि। पर हाणे हिकु ॻाल्हि ॿुधायो, प्रैक्टिकली सोचूं। असां हिते वेठा आहियूं, तव्हां अखियुनि सां मूंखे ॾिसी रहिया आहियो, करन खे ॾिसी रहिया आहियो, दरबार खे ॾिसी रहिया आहियो। रस मिली रहियो आहे या न? गुरु ग्रंथ साहिब खे ॾिसी रहिया आहियो, मां बि तव्हांखे ॾिसी रहियो आहियां, मूंखे भी रस मिली रहियो आहे। त छा इहो राजसी सुख थी वियो? छो? विषय आहे न, रूप त आहे न, रूप खे ई विषय चइबो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि, हिते तव्हां एॾो सुठो राग ॿुधव, राग वसंत, कननि सां संयोग थियो न, इंद्री ऐं विषय जो संयोग थियो न, त इहो बि हुन में अची वियो राजसी सुख में। तव्हांखे खुशबू अचे थी हिते दरबार में, इहो नासिका जी गंध, इहो रस आहे या न आहे? बाक़ी बचो छा? प्रसाद मिलंदव थोड़ी देर खां पोइ, त कंफ्यूजन त आहे। राजसी सुख सुठो त कोन्हे, पर समझो
अॻिते ॿुधणो पवंदव तव्हांखे सलोक विषयेंद्रिय संयोगात। ठीकु आहे, विषय ऐं इंद्रिय जे संयोग सां जेको रस उत्पन्न थिए, पर तत् अग्रे अमृतोपम परिणामे विषम। सुख उत्पन्न थियो पर परिणाम में ज़हर जे समान असांखे लॻे त राजसी सुख। इहा आहे असांजे लाइ महत्वपूर्ण ॻाल्हि। छा असांखे परिणाम में हितां वञण खां पोइ विष ज़हर वांगुरु लॻंदो आहे छा? न, त असां राजसी सुख में कोन आहियूं, असां सात्विकी सुख में आहियूं। त अहिड़ा कहिड़ा सुख आहिनि जिन जे संयोग खां पोइ विष जे समान प्रतीति थींदी आहे? अहिड़ा आहिनि। अखियुनि सां रूप ॾिठई, सुंदरता ॾिठई या कुझु दृश्य ॾिठई, मज़ो भी आयो, रस भी आयो, पर परिणाम में समझो मोबाइल ॾिठई, मोबाइल चङी देर मोबाइल ॾिठई, फिल्मूं ॾिठई, रस आयो, पर परिणाम में अखियुनि जी रोशनी घटिजी वई, अखियुनि में दुख प्रॉब्लम अची वई। इहो थियो राजसी सुख। इहा निशानी यादि रखिजो, न त माण्हू तव्हांखे नकली अधूरे ज्ञान वारा कंफ्यूज करे सघनव था। उहे चवंदा ई आहिनि, जलेबी चवंदियूं आहिनि, ठिकाने में जाती है, ये कन रस है, ये कन रस है तुम्हारा, ये मन रस है, ये धन रस है, ये मन रस है। कमला लाइ छो थी खिले? चवंदा आहिनि कन रस, मन रस चवंदा आहिनि। अगर चयन न कन रस असां एग्री करना सी, हां आहे, ये रस आहे, पर इहो इन में परिणाम में प्रवेश। हा, इहो ई सम्झाइण जी, खुद खे सम्झण जी ॻाल्हि आहे ऐं ॿिए खे जवाबु ॾियण जी ॻाल्हि आहे। मोबाइल सां रस त आयो, कृष्ण भॻवान चए थो जंहिं में पहिरीं मज़ो अचे पोइ वरी ज़हर जे समान नुक़सान थिए, त इहो राजसी सुख। सिंपल सी परिभाषा हुजे त इंद्रियुनि सां ई संबंधित, विषयनि सां संबंधित सुख हुजे, पहिरीं सुठो लॻे पोइ वरी ख़राब लॻे, त पंजे ई तव्हां खुदि चेक करे वठो। पंजे ई सुठा बि आहिनि, पंजे ई जेके मां ॿुधाया, रूप, रस, स्पर्श, गंध ऐं शब्द, इहे सुठा भी आहिनि। अगर परिणाम में भी सुठा था लॻनि त, जीअं मूं मिसाल ॾिनी, वसंत राग ॿुधोसीं, कननि सां ॿुधोसीं, रस आयो, पर कोई नुक़सान भी न थियो, त इहो होॾां हलियो वियो सात्विकीअ में, सात्विकी सुख में हलियो वियो। कृष्ण भॻवान ईअं कोन ॻाल्हाईंदो आहे, बिना जिम्मेदारीअ जे कुझु भी कोन ॻाल्हाईंदो आहे। ॿिया विच वारा कुझु भी ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। कृष्ण चए थो जेको पहिरीं सुख महसूस कराए, पोइ अफ़सोस कराए, पछतावो कराए, उहो अथव राजसी सुख। त हुन में अची वियो जीअं रूप, फिल्म ॾिठीसीं, मोबाइल हलाईसीं, पर अखियुनि जी नज़र घटि थी, इहो राजसी सुख। स्वादु भोजन खाधासीं होटल में, 36 प्रकारनि जा, आनंद अची वियो, आहा, पैक भी वरतनि, बढ़िया खाधनि पीतनि, एंजॉय, ॾाढो बढ़िया मज़ो अची वियो, पर एतिरो वधीक थी वियो जो डॉक्टर वटि वञिणो पियो ऐं डॉक्टर अची हाणे परहेज करणी पवंदी। भई पहिरीं त सुख आयो, मज़ो आयो, आनंद आयो, अमृत जे समान, पर परिणाम में उन ई असांखे दुख ॾिनो, इहो राजसी सुख। परिणाम में दुख न ॾे त सात्विकी सुख। अच्छा, कननि सां तव्हां सुठियूं ॻाल्हियूं ॿुधव, पंहिंजी तारीफ़ ॿुधव, तू कितनी अच्छी है, तू कितनी प्यारी है, तेरे में इतने इतने गुण हैं, किसी ने पहचाना नहीं तेरे को। सुठो लॻंदो आहे न ॿुधण में, कोन लॻंदो अथव?
हा, हिते सची ॻाल्हाईंदा कयो, हिते कूड़ ॻाल्हाईंदा त फासंदा अची, सच ॻाल्हाईंदा त बची वेंदा। तारीफ़ कोई कंदो अथव त वणंदो अथव न, हा वणंदो आहे। तारीफ़ कंहिं कई ऐं आनंद आयो, इहो थियो सुख। पर कुछ टाइम खां पोइ ख़बर पई कि हाणे उहो माण्हू पुछे ई कान थो, केॾां घुमिजी वियो, त थी वियो दुख, छो त उहो कूड़ी तारीफ़ पियो करे। इन जे विपरीत कोई तव्हांखे सच ॿुधाए, तव्हांखे सच्चाई ॿुधाए करे तव्हांजा अवगुण ॿुधाए, इहो थियो विषय। पर परिणाम में तव्हां निखरजी विया त इहो थियो सात्विक सुख। ऐं हीउ थियो राजसी सुख कि पहिरीं त तारीफ़ ॿुधीसीं, मज़ो आयो, पर पोइ वरी गिलानी थी वई, भ्रम टुटियो कि मूं में उहे हुयूं कोन ॻाल्हियूं, कूड़ में पई काई चए, दुख थींदो, ईअं हुआ राजसी सुख। पर वरी राजसीअ मां सात्विक थी सघेव थो, अगरि तव्हां स्वीकार कयो कि हिते हिन संसार में कोई बि परिपूर्ण आहे ई कोन, मां जहिड़ी आहियां सो आहियां, मूंखे भॻवान जीअं ठाहे, त थी वेंदव सात्विक सुख। स्पर्श जो सुख, अगरि तव्हां पंहिंजे कंहिं नंढड़े ॿार सां मिलो, उन सां गले मिलो, पंहिंजे पुट सां, इहो सुख आहे। परिणाम में दुख कोन ॾींदो छा दुख, त इहो आहे राजसी सुख। पर अगरि पोइ दुख ॾे त उहो थियो उहो राजसी ही सात्विक थी। मतिलबु तव्हांजो ध्यानु आहे, तव्हांजो पूरो ध्यानु आहे। त पंजनि इंद्रियुनि जो तव्हां खुदि चेक कजो कि जंहिं इंद्रिय सां असांखे पहिरीं त सुख मिले थो, पर पोइ वरी दुख थो थी वञे, त इहो राजसी सुख आहे। सुख ऐं दुख जो मिश्रण आहे राजसी, सुख ऐं दुख जो मिश्रण आहे राजसी। माण्हू सुखी बि आहे, दुखी बि आहे, त उहो आहे राजसी। हू सुख पाइण लाइ भॼ डुक बि करे थो, परिश्रम बि करे थो, पर वरी जेतिरो सुख भोगई ओतिरो ई वरी दुख थो ॾिसणो पएसि, त उहो माण्हू राजसी आहे। जीअं कि अॼुकल्ह हली रहियो आहे, माण्हू महिनत करे जेको धन कमाए थो, उन सां माण्हू भौतिक संपत्तियूं वठण जी कोशिश पियो थो करे, मकान, कार, दुकान, भले ओधर ते वठणियूं पवनि, भले कर्ज खणी करे वठणो पए, सोन, सुठा कपिड़ा। हाणे इहे सुख त ॾींदा, पर वरी परिणाम में इहे दुख बि ॾींदा। वो कीअं ॾींदा, कंहिं न कंहिं ॿी का घटना थी वेंदी घर में, जो उहे शयूं हाणे जेके पहिरियों अहंकार वधाइनि पियूं, हाणे हुन में मज़ो ई नथो अचे, छो त मन ख़ुशि न आहे, मन ई प्रसन्न आहे, त छा कबो आहे। इहे मकान ऐं दुकान ऐं संपत्ति हे हो, इहो मां ॾिसां पियो थो बेरागढ़ में। शादियूं बढ़िया कंदा आहिनि सभु, न अधिकतर मिसालूं, शादियूं बढ़िया, घोट कुंवार मथे वञी होॾां आसमान में वरमाला पाईंदा, हिक ॿिए खे सुठो लॻंदो आहे ओॾीमहिल, पर ओधर ते कर्ज वठी करे, पोइ वरी शादी थियण खां पोइ छोकिरीअ खे चवंदसि हाणे भाई लाहे मेकअप हाणे लॻ घर जे कमनि खे, तो वो चौंधी ऐसा काम भी करना पड़ेगा क्या, मैं इतना आसमान में ऊपर गई थी, अब वो एक काम करेगी जमीन पे, मुझे नहीं रहना इस घर में। ये थी रहा है तो पहली तो सुख मिलो, हेडन माण्हुनि तारीफ़ कई, ऐं ॿिए ॾींहं खां दुख शुरू। त माण्हू कर्ज वठी करे कार मकान वठे थो, सुख मिले थो, पर कर्ज चुकाइण में जेको दुख थो मिले, इहो आहे राजसी सुख। सुख ऐं दुख इहे बि राजसी आहिनि। कृष्ण भॻवान थो चए कि जेको पहिरीं सुख ॾे
पोइ वरी दुख ॾे, इहो ऐं वरी महिनत बि कराए। इहो पहिरीं चई चुको आहे कृष्ण भॻवान, परिश्रम, जेको परिश्रम कराए, बिना महिनत जे त कोन थींदा आहिनि इहे भौतिक सुख प्राप्त। जेको परिश्रम बि कराए ऐं माण्हू वञे भोगंदो। बेवकूफ़ी त इहा आहे कि भाई तो सुख भोगे वरितई त हाणे तूं जानकारी त प्राप्त कर कि हिन में आख़िर सुख जहिड़ी शइ हुई छा। तूं हाणे सोच त सही, थींदो छा आहे, राजसी सुख परियां खां ॾाढो सुठो लॻंदो आहे, पर जीअं ई असां उन ते पहुचंदा आहियूं उन जो सुख जी मात्रा घटिजी वेंदी आहे। छो त छा थींदो आहे, जेॾी महिल असांखे का शइ न आहे त दुख थींदो आहे कि मूंखे शइ न आहे। उहा शइ अची वई त ख़बर अथव छा थींदो आहे, जेको असांखे हू दुख हो न उहो दूर थींदो आहे शइ जे न हुअण जो। तॾहिं लॻंदो आहे कि मूंखे सुख मिली वियो, पर कुझु टाइम खां पोइ हाणे हुन शइ मां कोई सुख अचणु बंदि थी वेंदो आहे, कोई सुख ईंदो ई कान्हे। इहा स्थिति अथव स्वर्ग लोक जी बि। हिते धरतीअ ते ॿुधायो वेंदो आहे कि स्वर्ग में हे तई हो तई सभु कुझु तई, पर स्वामी राम सुखदास चयो आहे कि स्वर्ग में वञण खां पोइ पतो पवंदो आहे कि ही आहे स्वर्ग, को विशेष त कान्हे, हे या बस। परियां खां हुनजी महिमा वॾी लॻंदी आहे, दूर के ढोल सुहावने, इहो राजसी सुख आहे जेको परियां खां सुठो नज़र अचे। ईअं ई हिते कंहिं बंगलो ठाहियो ऐं कंहिं हुन ते रीस कई, हुन बि बंगलो ठाहियो, पोइ हुनखे चवंदसि यार ख़ासि त मज़ो कान्हे, कुझु छा आहे, तो चवंदसि हा मूंखे बि ख़बर आहे कुझु कोन्हे, पर ॾेखारणो त पवंदो आहे न ॿियनि खे। हिकु नक कटाईंदो त ॿियो बि कटाईंदो, या ॿुधी अथव न, पोइ नक कटाइण खां पोइ इहो थोरी चवंदो ग़लती थी वई, पोइ चवंदो आनंद आ रहा है, पोइ ॿियनि जा बि नक कटाराईंदो। मिले कंहिंखे बि कुझु कोन पियो थो, वास्तविक सात्विक सुख कोन पियो थो मिले, पर राजसी छा अहंकार प्रफुल्लित कराराईंदो आहे कि ये शइ मूं वटि हुजणु खपे, बस सुख मिले चाहे न मिले, पर मां लेवल ते हुजां शहर में, मां मुंहिंजो क्लास हुजे, स्टेटस हुजे, इहा लॻी पई आहे। मोबाइल नई ईंदी आहे त सुख ॾींदी आहे, नई मोबाइल, पोइ हुनखे हलाए माण्हू ॾाढो सुख ईंदो आहे। कुझु ई टाइम खां पोइ पुराणी थी वेंदी आहे त पोइ सुख ॾींदी आहे छॾण। इहा राजसी सुख, जेका पहिरीं सुख ॾे ऐं पोइ वरी ॿियो मॉडल अची वियो, ॿिए कंहिं उहो वरितो त हाणे इहो ई दुख ॾींदो, इहो ई मॉडल। टे ॾेराणियूं हुजनि, गॾु हुजे सभिनी जो बिजनेस, हिकिड़ी ॾाढो वॾो सुठो महल ठाराए, पोइ ॾाढी ख़ुशि थींदी। कुझु टाइम खां पोइ ॿी ॾेराणी हुन खां वधीक सुठो ठाराए, हाणे हिनखे पंहिंजो ई महल दुख ॾींदो, छो त हुन वधीक सुठो ठाराए छॾियो। इहो अथव राजसी सुख। इन में सुख केवल हुन ते ई डिपेंड आहे, जेसि ताईं कोई असां खां अॻिते नथो निकिरी वञे, तेसि ताईं उहो अहसासु थींदो आहे कि मां ई आहियां। राजसी सुख, पर उहो दुख ॾींदो ई ॾींदो परिणाम में। कबीर भगत जी ज़ाल जो नालो हो लोई, उहा पाणी भरण वई खूह ते, ॿिए बि मायूं पाणी भरनि पयूं, त लोई उन्हनि खे चवण लॻी कि जल्दी मूंखे बि पाणी भरणो आहे, त हू चवनि पाण में थियूं ॻाल्हाइनि, आई अथई महाराणी, हिनखे पहिरीं ॾियोसि पाणी भरण। इहा कथा बाबा जन ॿुधाईंदा हुआ। लोईअ जे नाले हुननि मायुनि हिकिड़ो अखर इस्तेमालु कयो, हुनजो मतिलबु तव्हां ॿुधाइजो, मां त बाबा चयो आहे तव्हां ॿुधो। उन्हनि मायुनि चयो आई अथई बूटी बकरी, इन जो मतिलबु छा थींदो आहे?
तव्हांखे ख़बर आहे जंहिंखे शरीर में हिकु बि गहणो न हुजे, ॿोटी बकरी, त माई में को हूंदो इहो पहचान इन सां ई थींदी हूंदी, सोन सां। जेको वधीक सोन पाए उहो वधीक सुखी, उहो वधीक उहो ऊंचो। अञा आहे छा? हाणे कान्हे, अञा बि आहे, ख़बर कान्हे। माई आई न, माई आई न तूं। इहे पोइ ॿुधायांव थो, गुरु नानक देव साहिब जन ऐं भाई मर्दानो ऐं बालो वेठा हुआ हिक वण जे हेठां, त मर्दाने चयो गुरु नानक खे, साईं धिका पिया था खाऊं, मज़े में त इहे अमीर आहिनि बंगलनि वारा। त गुरु नानक खे चयईंसि तूं रबाब वॼाए। मर्दाने चई रबाब बि त वॼायूं पिया था, तव्हां सां गॾु ॿियो कमु कहिड़ो आहे? पर सुख त न माणिया न तव्हां सां गॾु मां। हीउ ॾिसो सभु सुखी आहिनि बंगले वारा। गुरु नानक जी मर्दाना सुखी कोन्हनि इहे। मर्दाने बाले खे चई इहे ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी हेॾा ॾींहं थी विया, सुखी कान्हनि, चवणु सवलो आहे। एतिरे में हिकिड़ी राणी उतां लंघी, पालकीअ में वेठल, हिकिड़ी राणीअ जी पालकी उतां लंघी, कार पालकी खणी वञनि पिया। मर्दानो चए थो साईं ॾिसो, इनखे चइबो अथव जले पे नमक छिड़कना। हीअ हिकिड़ी महाराणी थी हितां लंघे, ॻाल्हि ई कयूं पिया असां। इन महाराणी खे केॾा सुख मौजूद आहिनि, पालकीअ में वेठी आहे आराम सां, सभु सुविधाऊं, इहा त सुखी हूंदी। गुरु नानक चयईंसि तूं हिकु कमु कर, वञ इन वटि वञ, तूं इनखे एतिरो चईसि कि गुरु नानक शाह फ़कीर हिते वण जे हेठां वेठल आहिनि, ऐं तूं हिन खां पुछीसि भई तूं सुखी आहीं, तूं ॾाढी सुखी आहीं, इहो चईसि वञी करे। मर्दानो वियो, उते हुननि कारनि खे चई 1 मिंट ॾोली बीहारियो, पालकी बीहारियो, मूंखे राणीअ जो दर्शन करणो आहे। पालकी लाथनि, पहिरीं हुनखे चयनि कोई तव्हांजो दर्शन थो करणु चाहे त चिल्लायो, गुरु नानक जो रेफरेंस ॾिनई। उहा पालकीअ मां जीअं ई महाराणी लथी त सॼी सोन सां भरियल आहे, सोन ई सोन, काई अहिड़ी जॻह न जिते सोन न हुजे। मर्दाने चई बाप रे, हेॾो सोन जंहिं वटि हुजे उहा त ॾाढी सुखी हूंदी। मर्दाने चयईंसि तव्हां त ॾाढा ख़ुशनसीब आहियो, तव्हां भाग्यशाली आहियो ॾाढा। मां गुरु नानक जो चेलो आहियां, गुरु नानक जो नालो फेमस हो, उहे हिते ई आहिनि, हलो दर्शन कयो। माई चई हा हलो। माई जे चेहरे सां लॻे न पियो कि उहा ख़ुशि हुई। मर्दाने सां गॾु आहे, गुरु नानक जे अॻियां अची मथो टेकियईं। साहिब चवनि था इहे असांजो मर्दानो चए थो कि तूं ॾाढी सुखी आहीं, ॾाढी ख़ुशि आहीं, त इहा सही ॻाल्हि आहे छा? महाराणीअ रोई ॾिनो, चई मूं जहिड़ो दुखी मां सम्झां थी कोई कोन हूंदो। मर्दानो बि वाइड़ो थी वियो, छो त उहा पंहिंजी ॿुधाएसि थी, आप बि थी। चईंसि मां महल में त हुअसि पंहिंजे राजा सां गॾु, पर जरा जरा सी ॻाल्हि ते शिकायत कंदी हुअसि, हीअं न, ही छो थियो, हू छो थियो। पोइ राजा बि मूंखां तंग अची करे चई तूं छा थी चाहीं, आख़िर तोखे मज़ो नथो अचे त हली वञ, पेके निकिरी वञ। त मां बि गुस्से में चयोमांसि हा वञा थी, हिते बंदिश आहे ॾाढी, मां त वञा थी पेके, पर मां ईअं कीअं वेंदसि, मूंखे हू त ॾे हरजानो, छा चइबो आहे भत्तो। त राजा मूंखे चयईं तोखे जेतिरो सोन तूं पाए सघीं उहो खणी वञ, जेतिरो तूं पाए सघीं बसि उहो तूं खणी वञी सघीं थी, पर वापसि मूंखे पंहिंजो मुंहुं न ॾेखारिजां, निकिर।
त चई मां बि गुस्से में ॾाढो सोन जेतिरो पाए सघी आहियां पातो आहे, पाए करे निकिती त आहियां, पर हाणे अध रस्ते ते पहुची करे पोइ मूंखे अहसास थियो कि मां वॾी ग़लती करे वरिती आहे। हाणे मां उते वञी कंदसि छा पेकनि में? सोन लाहे रखंदसि, ढेर जमा कंदसि, मुंहिंजी कहिड़ी इज़त रहंदी, छा बचंदो? हाणे न मां हेॾां थी वञी सघां न होॾां थी वञी सघां। मां ॾाढी मन सां ॾाढी दुखी आहियां। मूंखे अॼु लॻे थो मां अकेली आहियां संसार में, मां बिल्कुलु अकेली आहियां, मुंहिंजो कुझु बि कोई हथ रखण वारो कान्हे। पेकनि सां त हूअं ई फिटाए चुकी आहियां। तॾहिं गुरु नानक मर्दाने जे न्यारे चयो, ॾिठई मर्दाना, तूं बि चई ॾाढी सुखी आहे माई। मर्दाने चई सही लॻे त पियो, सभु त लॻंदा आहिनि पैसे वारा सुखी आहिनि, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन के लिए उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी हरि का दास। पोइ त गुरु नानक देव साहिब जन उन राणीअ ते हथ रखियो ऐं राजा वटि वञी वापसि सुलह कराईंसि। इहा पोइ जी ॻाल्हि आहे त कबीर जी ज़ाल लोईअ खे जेॾी महिल तानो मिलियो कि ॿूटी ॿकरी, माना हिकु बि गहणो न शरीर ते, त उहो रोई करे वापसि हली आई, बिना पाणी भरे वापसि आई। कबीर चयसि अची वई पाणी भरे करे, जवाब बि न ॾिनईसि, मटको खाली वापसि रखी, अखियुनि में ॻोढ़ा आहिनि। कबीर चयसि तो छा थियो? हाणे इहो नथी ॿुधाएसि छा थियो। चयसि थी मुंहिंजा भाग फिटल आहिनि, छा थींदो? मुंहिंजे माउ पीउ खे बि हिकिड़ो तूं ई मिले शादी कराइण जे लाइ, ॿियो कोई उन्हनि खे नज़र बि कोन आयो। पर हाणे किथां नज़र अचे, हो बि ग़रीब हुआ। पर एतिरा ग़रीब हूंदे तूं मूंखे ख़बर थोड़े हुई जो कि सोन जी हिकु शइ तक मूं वटि न आहे। तॾहिं कबीर चयोमांसि, जो सुख पावो राम भजन में, सो सुख नाहे अमीरी में। अचो इहो भजन गायूं। ओ मन चारों दिशा जगी
तॾहिं लोही खे सम्झ में आयो कि मुंहिंजो घोट चाहे त मूंखे केतिरो बि सोन वठी ॾेई सघे थो, पर हुन में उहो सुख कान्हे जेको सब्र में ऐं शांतीअ में आहे, जेको अभाव में सुख आहे, कुछ बि न हुअण जो सुख, केवल भगवान जो भजन उन जो सुख। जो सुख पावो राम भजन में, सो सुख नाही अमीरी में। हिकिड़ो फ़कीर राजा वटि पहुची वियो, पहरेदारनि खे चई किथे आहे मुंहिंजो संडू साहब। पहरेदारनि हिक ॿिए ॾे निहारियो, केरु संडू, वञ हितां, हिते कोई तुंहिंजो संडू कोन अथई, ही राजा जो महल आहे, राजा जो। फ़कीर चई हा उहो ई राजा मुंहिंजो संडू आहे, वञ ॿुधायोसि तुंहिंजो संडू आयो अथई मिलण। राजा खे ॿुधायनि त राजा पंहिंजी ज़ाल ॾे निहारे चई तुंहिंजी भेण कॾहिं खां पैदा थी, तूं अखिलौती आहीं न, चईसा कोई संडू किथां आयो, चईसि मूंखे कहिड़ी ख़बर आहे, हल ॾिसूं था। राजा चईसि मोकिलियोसि अंदर। वो संत फ़कीर अंदर आयो ऐं वेही रहियो कुर्सीअ ते। राजा खे चईसि ॿियो सभु ठीकु आहे साईं, मुंहिंजी साली ठीकु आहे? त राजा चईसि हिकु ॻाल्हि ॿुधाए, तुंहिंजी ज़ाल किथे आहे? असां पहिरियों हुनखे था ॾिसण चाहियूं, मुंहिंजी साली किथे आहे? हुन चईसि संत तो चएसि भगवान जूं ॿ धीअरूं हुयूं, हिकु हुई अमीरी ॿी हुई फ़कीरी, तो शादी कई अमीरीअ सां
मूं शादी कई आहे फ़क़ीरीअ सां, त भॻवान जूं ॿई धीअरूं हिकु तो वटि आहे हिकु मूं वटि आहे, त असां बि संडूं आहियूं। राजा बि खिलण लॻो कि ॻाल्हि त सही आहे। चईस हा पोइ त वियो संडू साहिब। फ़क़ीर चईस हाणे मां वञा थो, मुंहिंजो मूड कोन्हे, तोसां मिलण आयो हुउमि। जो सुख पावो राम भजन में, जेका मस्ती हिन फ़क़ीर में इहा हुन राजा वटि बि कोन हूंदी। जो सुख पावो राम भजन में, सो सुख नाही अमीरी में। त राजा खे सुख आहे राजसी सुख, पर उन सुख में दुख भी छिपियल आहे। बिल्कुलु उहो ॾेखारे करे न ईंदो आहे दुख, उहो लिकाए करे ईंदो आहे सुख, पतो न पवंदो आहे। जॾहिं ही व्हाट्सएप ऐं फेसबुक आया त असांखे लॻो कि फ्रीअ में सभु फ्रीअ में पियो थो मिले, दुनिया जी जानकारी, फ्रेंड्स, हे हो, सोशल मीडिया, वाह वाह। तो व्हाट्सएप फेसबुक सभु हले पियो माण्हू, पर पोइ ख़बर पई इहो फ्रीअ में कोन हो। असांजो समय हिननि खसे वरितो, हिननि समय फुरे वरितो। इहो दुख हाणे हिननि शांती खसे वरिती, सत्संग जीअं थींदो हो उहो खसे वरितो, रिश्ता ख़तम करे छॾिया, ऑनलाइन सभु कमु थी वियो। त इहो आहे मीडियम सुख, विच जो सुख, जंहिंमें पहिरीं त मज़ो अचे पर पोइ वरी दुख मिले, त इहो राजसी सुख। जीअं किथे इहो संत दृष्टांत ॾींदा आहिनि, किथे मधु माना शहद किरी पए त मक्खियूं उते वञी उते पहुचंदियूं आहिनि ऐं खाइण शुरू कंदियूं आहिनि, चूसण शुरू कंदियूं आहिनि। पर उहो शहद चूसंदे आख़िर में शहद ख़तम थी वेंदो आहे, पर हिननि जा पेर चिपकी पवंदा आहिनि। हाणे चिपकण जे करे दुख भोगींदियूं आहिनि। त पहिरीं त सुख, पोइ वरी दुख। उनखे भगवान कृष्ण चयो आहे राजसी सुख। ऐं हिकु ॻाल्हि ॿुधो, पराधीन सपने हूं सुख नाही। अगर कोई माण्हू पराधीन थी करे सुख पाइण जी कोशिश करे रहियो आहे त सुख कोन हूंदो हुन वटि। पराधीन थी करे, इहो राजसी सुख आहे। पराधीन थी करे माना थोड़ी शेवा करे, थोड़ी नौकरी करे, थोड़ी चमचागिरी करे, ॿिए जे अधीन थी करे ऐं सुख पाइण जी कामना करण, पगार मिली जीअं सुख सुठो लॻंदो, भई मम्मीअ खे ॾे, हल हिन खे ॾे, पिज़्ज़ा बि खाई अच, बर्गर खाई अच, ॿिए ॾींहुं वरी लॻ नौकरीअ ते, ॿिए ॾींहुं वरी महीने ताईं तूं लॻ। जो सुख पावो राम भजन में, सो सुख नाही अमीरी में। पराधीन सपने हूं सुख नाही। इहा ॻाल्हि रामचरित मानस में पार्वतीअ जी माता मैना चई आहे। ऐं उन इहो चयो अथई कि स्त्री पराधीन हूंदी आहे, घोट जे अधीन, माता पिता जे अधीन, भाउ जे अधीन, वरी पुट जे अधीन। त इहा अधीनता पराधीनता थोड़ी आहे, न भाई घोट जे, पिता जे, भाउ जे, पुट जे अगर अधीन आहे त पराधीनता न आहे। पर जेको माण्हू लोभ जे करे कंहिंजी अधीनता स्वीकार करे थो त उहो दुखी, उनखे सुख हासिल ई कोन थींदो। पराधीन सपने हूं सुख नाही। त राजसी सुख उनखे चइबो आहे जेको परिणाम जी चिंता न करे, शुरूअ में जे हाली त सुख माणे वठ, पोइ ॾिसंदासीं। त इहो आहे राजसी सुख, जंहिंमें शुरूअ में हूंदा आहिनि सुख, पोइ न। ऐं सात्विक सुख आहे जंहिंमें पोइ सुख ई सुख शुरू थी वेंदो आहे मिलणु। शुरूअ में थोड़ो दुख, थोड़ो कष्ट, थोड़ो अभ्यास, थोड़ो मन खे शुद्ध करण, इहा साधना करणी पवंदी आहे। त उहो सात्विक सुख
ये राजसी सुख असां ॿुधोसीं, इन खां पोइ असां ॿुधंदासीं तामसी सुख। कॾहिं? सूमर ॾींहुं परीहं। ठीकु आहे। बोल सत्संग भगवान की जय।